भाॼे वॾी किथे आहे? पंहिंजे कमरे में आहे। सर कयोसि। जी। सोनी मुझे लाइ नाश्तो ना आंदो? सोनी सदको रे सियाणी। रेस हाकिम खान तुझे लाइ नाश्तो तयार कई वेठो आहे। वो हली करे खा। जे करे पोइ बि तुझो ड्रो न थियो त मां तोखे नाश्तो करे आणे। चई छाती? छाती चवां? रेस हाकिम खान तोखे सॾे थो। मूंखे? हा तोखे सॾे थो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तस भी भले सोर। हाणे तू भी थोड़ो अॻिते सुर। सोनी हाकिम खे चओ त मां अञा ताईं आराम में आहियां। सोनी मूंखे तोखां वधीक आहे। जॾहिं मां उन जे लाइ कूड़ न ॻाल्हायो त तुंहिंजे लाइ छो ॻाल्हाईंदसि? न हल मां वञी करे रेस हाकिम खान खे ॿुधायां थी त मां नियापो ॾिनोमांसि रेसियाणी नथी अचई। तरसु ॾाइण भी छोरी हलां थी। जी अदा भॼे तव्हां वियो। मां वेहा नथी थोरो मूंखे कमु आहे। ॻाल्हि कयो। भॼे तुंहिंजा कम त खुटनि ई कोन था। मूंखे इहो ॿुधायो तूं मुस्कान खे छा चयो आहे ऐं मुस्कान मुंहिंजे बारे में राय कहिड़ी रखी आहे? अदा हो इहो तव्हांखे दिलावर कोन ॿुधायो छा? मूं अदा वॾे खां पुछो ई नाहे। पोइ तव्हां पुछी वठिजोसि। मां तव्हांजी ज़बान मां ॿुधणु चाहियां थो। अदा मुस्कान अठाना त राज़ी हुई पर बहादुर बाना राज़ी न हुयो। मूंखे अदा वॾे चयो त बहादुर खान जो इरादो आहे पर मुस्कान राज़ी कोन्हे। अदा ईअं ई सम्झो त हिकु राज़ी आहे ऐं हिकु राज़ी न आहे। लाज़मी हो मुस्कान जो राज़पो लाज़मी हो ऐं तव्हां ई मूंखे ॿुधायो त मुस्कान राज़ी आहे। सोराना मुस्कान राज़ी आहे। तव्हांजी वापसि अचण खां पोइ जो तव्हां कमरे में घुत ई आहे तव्हां अॼु ज़ाहिर थिया हो। अदा हो मां मुस्कान खे सम्झी न सघियसि। उहा तूं पहिरियों ॻाल्हि छो न कई? जेकॾहिं तूं मूंसां पहिरियों ॻाल्हि करे हा त तुंहिंजी जॻह ते मां भाॼाई सोणी खे मोकिलियां हा। साईं मुस्कान ऐं सोणी हमूं में रहनि ऐं उहे हिक ॿिए जी तबियत खे सम्झी सघनि थियूं। मूं इनखे वॾो सम्झी ऐं उन मोकिलियो। साईं वॾा त उठ बि हूंदा आहिनि। मूं पंहिंजे पेर ते पाण कुहाड़ो हयो आहे। अल्लाह साईं खणी बचायो। सोनी सदको मुंहिंजी रेसियाणी एॾी ख़ुशि न थी। अञा मुसीबत तुंहिंजे सिर तां टरी न आहे। खान डीएसपी का वाट ॾिनी? अमीर जितरी वाट ॻोल्हण जी कोशिश कयूं पिया न ओतिरो ई रस्ते खां परे हटंदा पिया वञूं। आख़िर छा चयो डीएसपी खान? पुलिस पंहिंजी जान छॾाइण लाइ रांदनि जी एफआईआर मजूअ खैरल मथां कटे उन्हनि खे चालान करे जेल मोकिलणु चाहिनि था। पोइ छा थी पियो? उहे बि तव्हांजा दुश्मन आहिनि। खणी जो हू मुंहिंजा दुश्मन आहिनि पर असांजे चोरीअ में मजूअ खैरल नथा थी सघनि ऐं जेकॾहिं एफआईआर उन्हनि जे मथां कटिजी वई न त असुल चोर पंहिंजो दामन बचाए वेंदा। पोइ न असां कानूनी तौर ऐं न बिरादरी जे ज़ोर ते असां उन्हनि खां फ़ैसिलो वठी कॾहिं बि न सघंदासीं। हा खान थी सघे तो ॾांद हाकिम खान कढराया हुजनि, चोर मजू ऐं खेरल हुजनि। न अमीर न, मुंहिंजो शक मूसा खान तरफ़ आहे ऐं मुंहिंजो चोर बि उहो ई आहे। खान मूसा खान कहिड़ी दुश्मनी करे रांद कर रहा है? दरिया तूं इनखे नथो ॼाणी छो त शर्त हाराइण खां पोइ मूसा खान खे बाहि लॻी वई हूंदी। बाहि ही खान मूसा खान जे फितरत खां चङी तरह वाक़ुफ़ आहे। आख़िर डीएसपी छा चयो? जेकॾहिं मुख़बर जो नालो ॾे हा त सॼी ख़बर पइजी वञे हा पर ख़ैर जेकॾहिं डीएसपी न ॿुधायो त असां सूबेदार वाहिद खां ई पुछी वठंदासीं। ॿुधाईंदो त अॻे पोइ सूबेदार वाहिद बि ॿुधाईंदो। ठीकु आहे
तो पोइ कुछ लालच ॾियूंसि था ऐं असां कुछ सफ़र कयूं था उन खां पोइ चोरनि खे मां लिकण कोन ॾींदुसि पुट सालो नज़र नथो अचे अम्मा ख़बर न आहे न्यापो त ॾेई आयो मांसि थी सघे थो त बाबा जो मथां तव्हांजे मथां एतबार न हुजे ऐं ही सभु धोखो सम्झी रहियो हुजे अहिड़ी ॻाल्हि न आहे अॻु में बि हू मूं मथां एतबार करे हिते अची चुको आहे पुट मूंखे लॻे थो असां जल्दी पहुता आहियूं हू अची वेंदो अम्मा साइण तव्हां हाली साईं जे रोज़े में वियो जीअं ई सालू आयो त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि हिते बीठियूं आहियूं इहो मूंखे मुनासिब कोन थो लॻे अच दादली त असां मज़ार ते हलूं अम्मा जीअं ई सालू आयो न त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि ठीकु आहे पुट अच अच जेकॾहिं मां नजीब खे पंहिंजे ज़ुल्फ़ुनि जी ॼार में फासाए वियसि त नजीब खे मूसा जे ख़िलाफ़ इस्तेमालु करे सघिजे थो हिन निभागे ॾाढी देरि कई अलाए निभागो ईंदो अलाए न मूंखां एॾो शिरके छो पियो ॾिसो रेसियानी मां रेसियाणी न पर दादली आहियां दादली पंहिंजो मुंहुं छो हेठि कयो अथई तव्हांजो नालो छा बि हुजे तव्हां मूसा ख़ान जी घरवारी हुअण जे नाते मुंहिंजे लाइ क़ाबिल इज़त आहियो त पोइ मां पंहिंजो मुंहुं मथे करे कीअं थो ॻाल्हाए सघां तव्हां सां नजीब मूसा सां शादी करणु मुंहिंजी मजबूरी हुई मुंहिंजी लालच हुई मिल्कियत हथ करण जी न त मूं जहिड़ी नौजवान छोकिरी मूसा ख़ान किख खे बस दादली बस शुक्र थियो मुंहिंजो तव्हां नालो त वरितो तव्हां हली अंदरि वियो जेसिताईं तव्हांजो पीउ अचे असल में मूंखे ॻाल्हाइणो तव्हां सां ई हुयो बाबा जो त सिर्फ़ु बहानो हुयो छा हा नजीब जेकॾहिं तव्हां चाहियो त हीअ जवानी ऐं मूसा जी दौलत बस इन खां वधीक मां हिकु लफ़्ज़ बि ॿुधणु नथो चाहियां अॼु राति मां तुंहिंजो हवेलीअ जे दर अंदरि इंतज़ारु कंदसि इहो तव्हांजो इंतज़ारु अजायो हूंदो मां न ईंदुसि हर राति इंतज़ारु कंदसि कंहिं राति त तोखे हिन मुंहिंजी जवानीअ ते रहम ईंदो तोखे अंदरि विहण न आयो छा मां भॼी पई वञा मूं सोचियो त छा सोची त नजीब मूंखे भॼाए वेंदो छा तोखे नजीब मथां एतबार न आहे दादली ही कहिड़ियूं थी ॻाल्हियूं करी नजीब जे मथां मूंखे पंहिंजे पुट कमाल खान खां बि वधीक एतबार आहे अम्मा
सालू अचे पियो। हाँ पुट ठीक है। जी अमामू जी। बाबा मूं मूसा खे राज़ी करे छॾियो। मूसा एतिरो जल्दी मञी वेंदो मूंखे नथो लॻे। मूसा राज़ी आहे, हाणे तूं असां सां हल। अमा वरी बि सोचे वठ, ईअं न थिए त आउं सुरनि में अची वञां। हाणे असांखे सिर्फ़ु इहे 7-8 महीना आहिनि, इन्हनि जे विच में असांखे ई कुझु करिणो आहे। थी सघे थो मूसा खान तो साराज को ॾेखारियो हुजे ऐं मां उते हलां मूंखे काल कोठड़ी में बंदि करे छॾे त पोइ। बाबा हाणे मूसा कॾहिं बि ईअं न कंदो। जेका बि मूसा जी कावड़ हुई उहा मां ख़तमु करे छॾी आहे। ठीकु आहे अमा, जेकॾहिं तूं चईं थी त मां ज़रूरु ईंदुसि। ईंदे छा, हिन वक़्तु असां सां गॾु हल। जेकॾहिं मूसा खान राज़ी आहे त मूंखे ज़रूरु वठणु ईंदो। तव्हां मूसा खान खे ओॾे मोकिलियो जीअं मां ज़मानत तौरु हालार खान खे विच में आणियां। बाबा तूं पंहिंजी तयारी करे छॾ, हाणे मूसा 2 ॾींहंनि जे अंदरि तो वटि उते पहुची वेंदो। भला सालू तुंहिंजा भाग, शींहुं मरे टब न चरे, जे चरे उफट मरे। बाबा जेके भी वेठा हो हिकु अहम ऐलान ॿुधो जो। अहम ऐलान केड़ा तू भत प्या करे नहीं, अहम ऐलान बुधो। मलू तो के त सदाई भत जिया तुझो पेट यो भरबो ही कोन। तो एंताद कने ओधर दे पेट भरिया ही कोनी। घणो केर भी न ॻाल्हाए, पहिरियों मुंहिंजो ऐलान ॿुधो। वात खे खोलींदे त कुझु ॿुधंदासीं न। बाबा ॻाल्हि ॿुधो, सुभाणे खां वठी मां हिते हजाम को दुकान तो खोलियां पियो। जेके भी दाढ़ी ठाराणी हुजे, वार ठाराणा हुजन, हलिया अचो। शहर वञण जी कंहिंखे भी ज़रूरत न आहे। हां असां तोखे हिते कोन वेहण ॾींदासीं। छो कोन वेहण ॾींदी? इहे वार वरी उॾंदा, पोइ चांहि में पवंदा, पोइ ग्राहक चांहि कोन पीअंदा। ॻाल्हि लख जी किथी आई चिभड़। पहलू तो उहे ही बसारी कानी बैठा थी, जेकॾहिं वले इथां आया न असांजी ठहियली टहवेसी। ॻाल्हि त ॿुधो, शहर में जो दुकान जे भरिसां आहे, भला उते वार नथा उॾनि पिया। ओ वञी शहर में मर न। इहो मथां ऑर्डर थियो आहे, मथां जेके केर बि टारे नथो सघे। हा मना गुलाम कादिर, हाँ पोइ चइजे त सुभाणे दाढ़ी ठाराइण अचूं बाबा। हाँ सभु हलिया अचिजो। चिभड़ जी हिते कुझु बि न हलंदी, जेको मथां हुकुम हूंदो न उहो ई हलंदो। हाणे बाबा खे कॾहिं वठण लाइ था वञो? मूं तोखे रोकियो त कोन, तूं ई खणी वठी अचीं था। जेकॾहिं तव्हां वठी ईंदोसि त इन में तव्हांजी बि इज़त आहे ऐं बाबा जी बि इज़त आहे। ॾिस दादली, तोसां ॻाल्हि थी सची। हाणे ॿीहर मां सालू खे वठण कोन ईंदुसि। जेकॾहिं तूं चएं थी त मां फ़ोन करे थो छॾियांसि। जेकॾहिं फ़ोन खे बि छॾ त नजीब खे था मोकिलियूं, पाणे वठी ईंदुसि। नजीब सां कोन ईंदो जेसि ताईं तव्हां पाण न वठण वेंदोसि। बाक़ी तोखे छाजे लाइ मोकिलियो? हिकु चकर तव्हां वेंदव त लही कोन वेंदव। मां एतिरो वांदो न आहियां जो राति ॾींहुं वतां तुंहिंजे पीउ खे ॻोल्हींदो। मूंसां मञा थी त तोखे हज़ारे कम आहिनि, पर पहिरियों तुंहिंजो कमु पंहिंजे घर खे टाइम ॾियणो आहे। तोखे हाणे अचिणो हिते तकरीर करण जे लाइ। मूंसां जेकॾहिं तूं हिन घर जो भलो चाहीं थो त पोइ तोखे असांजे लाइ टाइम कढणो पवंदो। बस हाणे तुंहिंजी ऐं दादली जी बस इहा मर्ज़ी आहे त मूसा ख़ान हथ ते हथ रखी तव्हां सां गॾु ते वेही रहे। इहे न बाक़ी सभु कम मां छॾे ॾियां, तव्हांजी बस फरमाइशूं पूरियूं कयां। हीअं करिणो आहे, हूअं करिणो आहे। बसि मूसा ख़ान हाणे इन कम जे लाइ अची रहियो आहे। मूसा ॿियनि कमनि लाइ तो वटि खोड़ माण्हू आहिनि जेके तुंहिंजे इशारे ते सभु कम करे था छॾनि। जेकॾहिं सुभाणे को ॾींहुं सीड़ाए त
तव्हां बाबा खे वठण वेंदव त उन में बाबा जी बि इज़त थी पवंदी ऐं मुंहिंजी बि दिलि ख़ुशि थी पवंदी। तूं ई ॿुधाए दादरी, मां तुंहिंजी ऐं तुंहिंजे पीउ जी ख़ुशी लाइ छा न आहे कयो? ॿुधाए, घटायो आहे मां? मूंसां गुज़िरियलनि ॻाल्हियुनि खे यादि करे कुझु बि न वरंदो, रहंदो ई दिलि में नफ़रतूं वधंदियूं। हिकु चकर दादलीअ जो चवणु वठी त ॾिसो। ठीकु आहे सीनत, ठीकु आहे, मां तुंहिंजी ॻाल्हि मञियां थो, पर इहो ज़िमो हाणे तुंहिंजो आहे त दादली हिन घर में ख़ुशि गुज़ारींदी, ठीकु गुज़ारींदी ऐं हिन हवेली लाइ कमु कंदी। हा मूंसां, इहो पोइ मुंहिंजो ज़िमो आहे। तव्हां जेकॾहिं असांखे एॾी वॾी ग़लती माफ़ कई आहे त छा असां अञा बि कुझु कंदासीं? मूंसां, मां ऐं मुंहिंजो पीउ हाणे सॼी ज़िंदगी तुंहिंजे पेरनि जी खाक थी गुज़ारींदासीं। ठीकु आहे, वञा थो सुभाणे तुंहिंजे पीउ खे वठणु। सिर्फ़ु हिकु चकर बाबा अची वञे, पोइ तुंहिंजो असां नए सिर बंदोबस्तु कंदासीं। बसि हिकु दफ़ो हिन हवेली जो वारिस पैदा थी पए, पोइ हिन धीउ ऐं पीउ जो अहिड़ो हशर कंदुसि जो सॼी ज़िंदगी मूसा ख़ान जे वेर खे भुलाए न सघनि। मानी पई थी? हाँ, खावा तो। बस दादरी बस। शुक्र थियो, मुंहिंजो तव्हां नालो त वरितो। तव्हां हली अंदर वियो जेसिताईं तव्हांजो पीउ अचे। असल में मूंखे ॻाल्हाइणो तव्हां सां ई हुयो। बाबा जो त सिर्फ़ु बहानो हुयो। छा? हा नजीब, जेकॾहिं तव्हां चाहियो त हीअ जवानी ऐं मूसा जी दौलत। बस, इन खां वधीक मां हिकु लफ़्ज़ बि ॿुधणु नथो चाहियां। अॼु राति मां तुंहिंजो हवेलीअ जे दर अंदरि इंतज़ारु कंदसि। इहो तव्हांजो इंतज़ारु अजायो हूंदो। मां न ईंदुसि। हर राति इंतज़ारु कंदसि। कंहिं राति त तोखे हिन मुंहिंजी जवानीअ ते रहम ईंदो। अंदर में वॾा फट, अलाह ख़ैर करे। सुहिणी ऐं सोनी ॿई छोरियूं हथ धोई मुंहिंजे पोयां पइजी वयूं आहिनि। जेसि ताईं हिननि ॿिन्हिनि छोरियुनि मूं कंहिं हिक खे तऊं न तड़े कढाईंदसि त हे मुंहिंजो हिते जीअणु हराम करे छॾींदियूं। छो भला हिन महिल ताईं जागे थी ख़ैर त आहे? दिलावर, तव्हांखे मुंहिंजी कंहिं बि ॻाल्हि ते यकीन न आहे, पोइ मां तव्हांखे छा ॿुधायां? मूंखे कुझु बि न ॿुधाए। तव्हां ॿई छड़ो हिन घर में सुकून सां रहणु सिखी वठो। हा, रहंदुसीं, पर हिन घर में टीह खे तड़े कट। टी? इहा ई छोरी सोनी। सोनीअ तोखे छा कयो आहे? इहा ई त आहे सोहणीअ जो मथो ख़राब करण वारी। जे सोनीअ खे हितां कढी छॾियो त पोइ घर जो कमकार केरु कंदो?
घर जे लाइ त असांखे 1000 नौकरियाणी मिली वेंदी। जे इहा छोरी हिते रही त असां हिन घर जी नौकरियाणी ऐं हीअ घर जी मालिकाणी। इहे तुंहिंजा अजाया वाम आहिनि। एॾो त तव्हां हुनखे सिर ते चाढ़े छॾियो आहे जो असांजी हिकु बि ॻाल्हि नथी ॿुधे। मां सोनीअ खे सम्झायां थो, तूं छड़ो पाण खे कंट्रोल कर बस। बाक़ी हो मुंहिंजे बिले छॾ, मां पाण हुननि खे सम्झायां थो। सुहिणीअ जो दिमाग़ बि इहा ई थी ख़राब कंदी वठे। ख़बर आहे मूंखे सम्झाइण जी का बि ज़रूरत न आहे। सोनीअ खे मां पाण ई सम्झायां थो, तूं छड़ो कुझु पाण खे सम्झाए।